मुंहिंजो हुज़ूर साईं फरमायो अताइब मिन ज़ंब कमल ज़ंबल हो, जंहिं गुनाह खां तौबा कई आहे त ॼण गुनाह ई कोन्हे। अलाह फरमाईंदो त ड्रायोसि, अमल नामे खे धोसि। मलाइक चवंदा साईं लीका बीका पायूं, फरमाईंदो न, एॾी शर्मिसार थींदो लीका ॾिठल रक़म ॾिसंदा सभई माण्हू। जॾहिं चवंदो हा मोकिलो किताब अचो मुंहिंजो अमल त पढ़ो, पोइ ॾिसी चवंदा त चङो वटि सको न आहे, लीका ॾिना पिया आहिनि, पर हाणे त ख़ुदा तुंहिंजे तौबे जे करे माफ़ कयो। अलाह तो फरमाए त मुंहिंजे बाने खे ईअं बि न शर्माए कोई। दोस्त काग़ज़ छा करियोसि, नेकी जा अमल अॻिते लिखोसि। हेॾो अलाह ताला महिरबान आहे, एॾो बाज़ारो आहे बाबा। पर तौबे जी जेका कैफ़ियत आहे, असांजी जेका कैफ़ियत आहे तौबे जी, उहा बि ॿुधो, जेका अॻ में थी तौबा गुज़री आहे ॿुधो। हज़रत मूसा अलैहि सलाम भेरी किन माण्हुनि जॾहिं मूसा अलैहि सलाम वियो तूर सीना जबल ते तौरात शरीफ़ वठण, अलाह जो हुकुम थियो, पोइ हिकिड़ो गाबो ठाहे सोन जो ऐं हुनखे खणी पूॼा कयूं, बुत खणी बणायूं, हुनखे पिया सजदा कनि। हज़रत मूसा अलैहि सलाम आयो, फरमाईं त हिन गाबे खे साड़ियो, माण्हुनि खे सख़्तु तंबीह कई। पोइ माण्हू पेशेमान था, हीअं त तौबा करियो। अलाह ताला फरमायो त हाणे तौबा कयो त पोइ क़बूल थिए। उहा कहिड़ी तौबा हुई? इन मुशरिक जे लाइ जंहिं अलाह जे तरफ़ खे छॾे बुत उहो सोन जो हो तोड़े ठाहे सजदो कयो। रब फरमायो त हाणे इन्हनि जी तौबा क़बूल थिए, माना हीअ जन्नत में वञनि, आख़िरत में बचनि। सो इहे चङा तॾहिं थींदा जॾहिं फ़क़्तुलू पंहिंजे सिरनि खे क़तल करे मुंडियूं लाहियो। इहा मुंडी नथी खपे, जेका मुंडी काबे जे ॾाढो झुकी आहे, पोइ तव्हां जूदा फ़क़्तुलू अनफुसकुम तूबू इला बारिकुम, ख़ुदा ॾे तव्हां झुकी पओ ऐं पंहिंजी मुंडी लाहियो। हज़रत मूसा अलैहि सलाम अर्ज़ु कयो त साईं कीअं मुंडी लाहींदा? को पुटु, को भाउ, को पीउ, को अज़ीज़, को दोस्त, हिन जो बंदोबस्तु मां कयां थो। रिवायत में अचे थो त मथां ईअं झुड़ लथो कारो अचे, कारो झुड़ लथो, हिननि खे घुराईंदो तव्हां तरारियूं खणो हथनि में, कातियूं छुरियूं तरारियूं, झुड़ कारे में को ॾिसे न ॾिसे, ईअं वॼ वॼा थी वई, पिया माण्हू मारनि। हज़रत मूसा अलैहि सलाम ॾिठो त क़तल तमामु घणो थी वियो आहे। पोइ मूसा अलैहि सलाम हारून अलैहि सलाम ॿई झुकी पिया सजे में, अलाह हाणे बसि पोइ वरी झुड़ खजी वियो, ईअं ढेर पिया जनाज़नि जा खणी ख़तम थी वियो। रब तबारक व तआला फरमाए थो अनहुम इसरहुम वल अगला लल्लती कानत अलैहिम, हिन सय्यदना मुहम्मद रसूल करे तव्हांजे मथां इहो बार तौबा जो मां लाहियो, हाणे रुगो तव्हां तौबा चओ खोड़े चओ सभु अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि। अलाह ताला तो फरमाए त हुननि मुंडियूं लाथी हूं, पोइ तौबा क़बूल कयमि। तव्हां तौबा जो अखर ज़ुबान सां चओ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तोखे तव्हांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे जो उहो बि इस्तग़फार पढ़ंदो, मूंखे उन जे ज़ुबान जो नंगो आहे, तंहिं करे तव्हांजी ज़ुबान जो बि नंगो आहे। तव्हां बि तौबा करियो त तव्हांजी तौबा क़बूल थिए। एॾी अलाह ताला महिरबानी करे छॾी। इहे शख़्स जिन कुफ़र कया हा पंहिंजे रब जा, इहे ॿ गिचनि में असां विधासीं। इहे जेके हमेशह जहन्नम में वेंदा, जिन तौबा न कई, अलाह जारो न विया। माण्हू जी बेपरवाही ॿुधो, माण्हू चवंदा पोइ छा कयो, छा कयूं? कसम खणी ईंदा, पोइ चवंदो तव्हांखे छा थियो, कहिड़ो कसम खणी आयो? इहो रब थो फरमाए त माण्हू जी तबियत इहा आहे, अखियुनि सां पाण खे सज़ा ॾींदे, मरंदे, ज़लील थींदे ॾिसनि, पोइ इबरत थींदी। इबरत ईअं थींदी आहे जॾहिं माण्हू हलाक थी वञे, मरे, बाहि कटिजी वञे, जंघ कटिजी वञे, बिजली में हथ विझी पोइ इबरत कबी आहे त मां ॾिसां तव्हांखे छा थी करे, अरे पोइ त ख़तमु थी वेंदो, मरी वेंदो, हिकु छा कनि, हिते कहिड़ी इबरत आहे, हिते इबरत ॿियनि खे थींदी, हिनखे त कोन थींदी। अहिड़ो अहमक इंसान। अलाह त फरमायो त मूंखे चवनि था त भला सज़ा अचे असांखे, हाणे पुॼो अहिड़ो बेवकूफ़ इंसान। अलाह ताला त फरमाए करिया केतिरियूं उक़ूबतूं अॻे वयूं, उन्हनि मुंहिंजो इबरत कान्हे, हाणे चवनि था त असां ते अज़ाब कर त पोइ इबरत वठो, तव्हां ते अज़ाब थींदो त इबरत ॿियनि खे थींदी। इन इबरत जे लाइ अॻियां मरी विया आहिनि, उतां तव्हां इबरत वठो, पाण खे त माराए इबरत कयो।
बुछड़ा कम करणु, ग़लतियूं करणु माण्हू खे तजुर्बे जे लाइ कोन्हनि। यादि रखो इहा ॻाल्हि, नतीजे जे लाइ आहिनि। बिछड़ाई करे पोइ तजुर्बो कबो आहे, बिछड़ाई कबी त पोइ नतीजो निकिरंदो। तजुर्बो छाजो आहे हिते? ग़लती कबी तजुर्बो निकिरंदो। दीन में ग़लती कंदो, दुनिया में ग़लती कंदो, गुफ़्तगू में ग़लती कंदो, अमल में ग़लती कंदो, किरदार में ग़लती कंदो, जहिड़े बि क़िस्म जी ग़लती कंदो उनजो नतीजो निकिरंदो। इबरत छाजी आहे हिन में? पोइ जेकॾहिं माण्हू खे अहिड़ो दौर मौत जो अहिड़े हलाकत जो न बि आयो आहे त पोइ गुनाह घणनि क़िस्मनि जा आहिनि। किन में हिकदमि ईंदी आहे सज़ा, किन में पोइ ईंदी आहे। तंहिं करे इंसान तौबा करे पंहिंजी जान छॾाए। अलाह ताला माफ़ी जो महिरबान आहे, मालिक आहे जे बावजूदि अहिड़नि ज़ुल्मनि ते जेकॾहिं को तौबा करे त अलाह फरमाए ठीकु आहे। केॾा बि को ज़ुल्म करे, दामन खणी अलाह तबारक व तआला जे आॾो वञी बीहे, रब फरमाए त तूं दामन खणी आयो आहे गुनाहनि जी माॾे, ए बाना तो त इहा दामन खणी आयो आहे भरे, पर सारी रूई ज़मीन ते ज़ुल्म फेरायो, एॾी गोथरी गुनाहनि जी भरे तूं मां वटि खणी अचे, चओ त रब मूंखे माफ़ कर। अलाह फरमाईंदो सभु माफ़ कर। मिसल क़राबिल अर्ज़, जेकॾहिं को माण्हू गुनाह थो करे ज़मीन जे खलीअ जहिड़ो, अलाह त फरमाए त तौबा करे सुबह करे। अलाह ताला सख़्तु अज़ाब वारो आहे। ईअं न आहे त रब ताला खे अज़ाब कोन हो, अज़ाब हुयुसि, पर तव्हांजी तौबा ते तव्हांखे छॾियईं, मथां चयो त पुॼी न सघियो तॾहिं माफ़ कई। हा, ईअं न आहे ॻाल्हि। يقول الذين كفروا لولا أنزل عليه آية إنما أنت منذر لكل قوم هاد। काफ़िर चवंदा आहिनि त भला का निशानी, को पार पतो अलाह तबारक व तआला जे कावड़ जो, को अज़ाब जो अचे, नबी खे था चवनि, या ॿिया मुस्लमाननि खे था चवनि, बेफ़रमान माण्हू फरमाबरदारनि खे था चवनि, काफ़िर माण्हू मोमिननि खे था चवनि त साईं का निशानी विशानी त भला ॾिजो ॿाहिरां। हुन निशानीअ ते पोइ असां सम्झी ॾिसी पोइ माना ईमान जे लाइ मजबूर थी पऊं। अलाह ताला त फरमाए त इहा ॻाल्हि कान्हे, निशानी आहे, अञा ॿी निशानी, अहिड़ी निशानी आहे जो हुनजो मिसल कंहिं न मुक़ाबिलो करे सघियो। नबी निशानी आहे जो क़यामत ताईं वरी ॿियो नबी न अची सघे, ख़ातमुन नबीन सईदुल मुरसलीन। हेॾी निशानी खां पोइ अञा तव्हांखे कारमो करियो छा? निशानी खपे तव्हांखे। हिन मां अंत मुंज़िर, हे नबी तूं ॾेजारींदड़ आहीं, वल कुल क़ौमिन हाद। अॻे बि ईअं माण्हुनि खे असां हिदायत कंदड़ रहबर मोकिलियासीं, पोइ जिन हिदायत वरिती जिन न वरिती, बदकिस्मती कंहिंजी, क़िस्मत कंहिंजी, उहा अलाह तबारक व तआला जे साम्हूं आहे। पोइ के कहिड़े क़िस्म जा माण्हू, के कहिड़े क़िस्म जा माण्हू, तव्हांखे इन ॻाल्हि जो पतो न पवंदो। असां वटि फ़ैसिलो कोन्हे इहो। हिकिड़ा माण्हू बुछड़ाई में गिरफ़्तार आहिनि, ॿिया नेकी में गिरफ़्तार आहिनि, ज़ाहिर में त हो चङा आहिनि, हो बुछड़ा आहिनि, ठीकु, पर इहो फ़ैसिलो असां नथा करे सघूं त जेके बुछड़ा आहिनि सभु जहन्नमी आहिनि, लीक ॾेई छॾियऊं, या जेके चङा आहिनि से सभु भला आहिनि, साईं हाणे इहे जन्नती आहिनि, ईअं कोन्हे। छो त चङे माण्हू खां बुछड़ाई थी सघंदी आहे, बुछड़े माण्हू खां चङाई तो थी पवंदी आहे। तंहिं करे इहो फ़ैसिलो त असांखे करिणो कोन्हे, असांखे फ़ैसिलो करिणो आहे पंहिंजे नफ़्स जो। ऐं असांजो नफ़्स अलाह जे मुतवजो आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह, जे न आहे त तौबा करियो, का बेहतरी आहे। बसि पंहिंजे दुबे पाणीअ खे ॾिसणो आहे त ईमान जो चश्मो असांजे अंदर में मेरो आहे, कारो आहे, किन आहे, किन थोरो बि कोन्हे, इहो ॾिसणो आहे जाचे।